जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर थाणे जी हद दरादा शरीफ़ में निणान भाॼाई जे जेड़े में हिकु औरत मिसमात दयाणी चांडियो पिस्टल जो फायर लॻण सबबि क़त्ल थी वई। संदसि लाश वारसनि गुम करे छॾियो। राणीपुर पुलिस फौती औरत जो लाश दरगाह हाजी गैब वटां हथ करे वरितो। पोस्टमार्टम करण लाइ राणीपुर अस्पताल आंदो वियो, जॾहिं त क़त्ल में इस्तेमालु थियल पिस्टल पिणु पुलिस हथ करे वरितो। लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले, जॾहिं त ॿिनि ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। फौती औरत जे वारसनि ॿुधायो त घर में पिस्टल पियल हुयो। घर में औरतुनि जो पाण में झेड़ो थी पियो। फायर लॻण सबबि मिसमात दयाणी क़त्ल थी वई। जॾहिं त राणीपुर पुलिस ॿुधायो त दरादा में सचल कॉम्प्लेक्स लॻ चांडिया बिरादरी जा घर आहिनि, जंहिंमें ॿिनि औरतुनि जो घर में झेड़ो थियो। घर में पियल पिस्टल जो फायर लॻण सबबि मिसमात दयाणी क़त्ल थी वई। वधीक जांच जारी आहे। पुलिस मज़ीद भी लाश पोस्टमार्टम कराए मालिकनि जे हवाले करे उन खां पोइ बि वरी जांच कंदासीं। जेको राइट हूंदो अदा करणु